अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पिरिया गुल सबका फिर एक नजर हेडलाइंस थे। सदर आसिफ अली ज़रदारी पारा नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो ISPR मूजिब सदर 27वीं नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में शिरकत ऐं खिताब कयो। सदर बाखबर क़यादात क़ौमी यकजहती ऐं गॾियल पॉलिसी साज़ी जी हिमायत ते ज़ोर ॾिनो। ISPR जो वधीक चवणु आहे त वर्कशॉप में पार्लियामेंट्रियन, आला सिविल, फौजी ऑफिसरनि ऐं समाजी शोबनि जे नुमाइंदनि भी शिरकत कई। सदर वर्कशॉप में शिरकत कंदड़नि में सर्टिफिकेट विराया। 1 डिसंबर ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में ₹6.35 फी लीटर लाथ जो इम्कान आहे। आलमी सतह ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई सबबि अवाम खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट बार जूं चूंडूं सदारत ते सरफराज़ मेतलो ऐं हसीब जमाली में मुक़ाबलो। पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 8478 वकील वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। नायब सदर जे उहिदे लाइ एहतशामुल हक़, फारूक ज़िया, मोहम्मद ताहिर इक़बाल ऐं शौकत शेख समेत 8 उम्मीदवार मैदान ते लथल। जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते फरीदा मंगरियो, बैरिस्टर इमरान मिठियाणी ऐं मिर्ज़ा सरफराज़ विच में मुक़ाबलो। पोलिंग ख़त्म थियण जे 1 कलाक बाद चूंड नतीजा जारी कया वेंदा।